अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो ऐं मां आहियां फराशा। सबका बेरी का नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दुनिया बारूद जे ढेर में तब्दील थी चुकी आहे। हल न थींदड़ सियासी तकरारनि सबबि आलमी बहरान वधीक शिद्दत अख़्तियार करे रहियो आहे। पायदार तरक़ी ऐं इंसाफ़ खां सवाइ आलमी अमन जो ख्वाब पूरो नथो थी सघे। वियाना में गॾियल क़ौमुनि जे एहतमाम हेठि मुनक़िद कयल कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारत सिंधु दरिया ते पाणीअ खे हथियार तौर इस्तेमाल करे रहियो आहे। पाणी पाकिस्तान जी 24 करोड़ अवाम जी ज़िंदगी ऐं रोज़गार जी ज़मानत आहे। दुनिया खे हिन वक़्तु केतिरनि ई बहराननि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। माहौलियाती तब्दीली ऐं वधंदड़ आबादीअ सबबि कुदरती वसीला ख़तम थी रहिया आहिनि। बानी पीटीआई जे इस्पताल मुंतक़िलीअ लाइ इस्लामाबाद में धरणो 5 ॾींहं बि जारी। पीटीआई ऐं अपोज़िशन असेंबली मेंबर ऐं सेनेटर्स मुसलसिल सरापा एहतिजाज बणियल। केपीके जे वॾे वज़ीर सोहेल आफ़रीदी चयो आहे त हुकूमत असांजो को बि मुतालबो पूरो नाहे कयो। केपीके में अवाम एहतिजाज पाण शुरू कयो आहे। पीटीआई कारकुननि पारां रिश कई इंटरचेंज बंदि करण सबबि गाॾियुनि जूं कतारूं। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पीटीआई हुकूमत विच में के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। जेकॾहिं पीटीआई खे कंहिं एहतिजाज या इदारनि ते चढ़ाईअ जो शौक़ु आहे त उन जे नतीजनि लाइ तयारु रहे। पीटीआई बानी जूं अखियूं ख़राब थियण वारे मामले ते प्रोपेगेंडा कई पई वञे। जॾहिं त इलाज ऐं ॿिया मामला तइ थी चुका आहिनि त पोइ रोड छो बंदि कया पिया वञनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहसिन नक़वी चयो आहे त काफ़ी दोस्त पीटीआई बानी जी सिहत खां वधीक पंहिंजी सियासत लाइ फ़िक्रमंद आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी नियत सही हुजे हा त मामला काफ़ी ॾींहं अॻु हल थी वञनि हा। इतलात वारे वज़ीर अतातर चयो आहे त डील या रियायत जूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। हुकूमत बानी पीटीआई जो इलाज यकीनी बणायो। माहिर डॉक्टरनि बि संदसि बि मुआइनो कयो आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि खे ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे। लंदन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अतातर वधीक चयो आहे त बानी पीटीआई जी सिहत जे हवाले सां जेको मामिलो हो उहो हल थी वियो। पीटीआई ऐं अपोज़िशन खे वाज़े पैगाम आहे त बानी पीटीआई जी सिहत ते सियासत न कई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे केर बि टोड़े नथो सघे। पाकिस्तान खे सिंध ठाहियो ऐं बचाइण में बि सिंध अॻियां अॻियां आहे। 4 साल बानी पीटीआई जे न फैज़ हमीद जी हुकूमत हुई। फैज़ हुकूमत खे कहिड़ी ख़बर त हुकूमत कीअं कबी आहे। विहाड़ी में मेड़ाके खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हुकुमरानीअ लाइ लचक ऐं सियासी बलोगत ज़रूरी आहे। जेल ड्रिॼण वारनि लाइ न पर मुड़सनि लाइ हूंदा आहिनि। ज़राअत जी बहितरीअ सां ई मुल्क तरक़ी कंदो। हारियुनि खे सहूलतूं फ़राहम करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। बांग्लादेश जे नए चूंडियल वज़ीर आज़म तारिक रहमान उहिदे जो हलफ़ खणी वरितो। हलफ़ बरदारी तक़रीब में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे वज़ीरनि ऐं नुमाइंदनि जी शिरकत। पाकिस्तान तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल तक़रीब में शरीक। पार्लियामेंट मेंबरनि बि हलफ़ खणी वरितो। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। बांग्लादेश जे आम चूंडुनि में बीएनपी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी हुई। कराची में सीटीडीए जो घर ते छापो। मुक़ाबले में 4 दहशतगर्द मारिजी विया। शाह लतीफ़ टाउन वारे इलाइक़े में सीटीडीए जी कार्रवाई फायरिंग जी ॾे-वठ में 2 अहलकार ज़ख़्मी। सीटीडीए इख़्तियारनि मूजिबि छापे दौरान 3 दहशतगर्द फरार थी विया। गिरफ़्तार 3 दहशतगर्दनि जी निशानदही ते छापो हंयो वियो। साथियुनि जी फायरिंग में गिरफ़्तार दहशतगर्द मारिजी विया। मुक़ाबले दौरान घर में मौजूद 4थों दहशतगर्द मारिजी वियो। मलीर वेझो M9 मोटरवे ते ख़ौफ़नाक रोड हादसो। 4 ॼणा फोत, 10 खां वधीक ज़ख़्मी। M9 मोटरवे ते तेज़ रफ़्तार मुख़्तलिफ़ गाॾियूं पाण में टकराइजी वयूं। हादसे सबबि 3 औरतुनि समेत 10 ॼणा फोत थी विया। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल। इमदादी सरगर्मियूं जारी। हादसे बाद M9 मोटरवे ते ट्रैफ़िक जी रवानगी मुतासिर थी वई। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह नोटिस वठंदे लाॻापियल इख़्तियारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। ज़ख़्मियुनि खे फ़ौरी ऐं बहितर तिबी इमदाद ॾियण जी हिदायत। चंबड़ में नींगर ट्रैक्टर हेठां अची चीभाची फोत। ॻोठ बहादुर जलबाणीअ में हादसे सबबि 10 वरहनि जो वारिस अली पुट सज्जाद अली जलबाणी फोत थी वियो। रुक फारम भरिसां नेशनल हाईवे ते ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 20 वरहनि जो मुजाहिद